तकलीफ़ूं आयूं आहिनि उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु डिपार्टमेंट जे तरफ़ां आहिनि। सितमगिरी इहा आहे त 2023 में असांजे सर्विस स्ट्रक्चर जो नोटिफिकेशन निकिरणो आहे, जेको सेक्रेटरी साहब मिनिस्टर साहब हेठि जेको आहे उन्हनि जा मिनट्स वठण लाइ मोकिलियो आहे डायरेक्टर ॾे। सितमगिरी जा 6 रिमाइंडर कढिया विया आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि कहिड़ी आहे त जेकॾहिं हेड ऑफिस डिपार्टमेंट जो सेक्रेटरी साहब लेटर कढे ऐं उनजो जेको आहे मातहत मुलाज़िमनि खे रिप्लाई न ॾे त आउं सम्झां थो त उनखे उन कुर्सी ते वेहण जो हक़ न आहे। उन सां गॾोगॾु मिनिस्टर साहब खे बि उन कुर्सी ते वेहण जो हक़ न आहे। जो तव्हां सिंध जे 1.25 लाख प्राइमरी उस्तादनि जा मसइला मुंझाए लत हेठां रखी करे ऐं उस्तादनि ते उन्हनि खे ध्यानु हटण ख़ातिर मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका पॉलिसी मरे रहिया आहियो। लिहाज़ा असीं तव्हांजे ग़लति पॉलिसियुनि खे कॾहिं बि क़बूल कोन कंदासीं। वेलकम ऐं सिहतमंद पॉलिसियुनि तव्हांजी जी उन्हनि खे वेलकम कंदासीं। त तव्हांखे हिकु दफ़ो वरी तव्हां प्रेस जे दोस्तनि जी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।